हमरा लोड़े थो बदी कदी कदी बदी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल तबी से ठीक है। मां तव्हांजो एम सलीम है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल MS कच्छ वाला। सो दोस्तों, असां कच्छ जे इलाके में रहूं था ऐं हिते जेको अॼु गर्मी आहे, तमामु वॾी गर्मी आहे जीअं चइबो आहे। सो तमामु वॾी गर्मी आहे ऐं व्यू चेक कयो, व्यू पानी आयो आहे हाणे ऐं माण्हू जेको आहे सो मिर्चनि जो ॿिज पोखनि था। सो असां हली रहिया आहियूं ओॾे ऐं ओॾे छोकिरा महिनत कनि था, ओॾे असां बि हलूं था ऐं ॾिसूं त छोकिरा कीअं महिनत था कनि। सो दोस्तों, हे हमरा हिते लोड़े थो। अब तोखे लोड़ण चइबो या तोखे मेहनती चइबो मीर? जेका समझो। मां चवां थो तूं तो लोड़ी थो या मेहनत तो करीं? हल ठीकु आहे, असां तोखे मेहनती में करार ॾियूं था। हवा हे वीचारो जेको आहे वॾो मेहनती आहे ऐं मेहनत तो करे। ॿारियूं घणा ठाही मिर्चनि जूं? 3 हिकिड़ो ॼणो 3 ॿारियूं ठाहे वियो आहे। वॾो चिढ़ाओ मुड़ुसु आहे, वॾो ला माण्हू वाहे मन अकेलो जेको आहे सो एतिरो महिनत थो करे, एतिरो महिनत थो करे। 2-3 जी जाइ ते हिकिड़ो महिनत थो करे, छो जो 2-3 माण्हू मिली करे 3 ॿारियूं ठाहींदा आहिनि ऐं हे जेको आहे हिकिड़ो ॼणो 3 ॿारियूं ठाहे वियो आहे। महिरबानी छो चई थो? हे हमारा जेके भी हिते बीठा आहिनि इहे सभु मेहनती आहिनि, आबादगार आहिनि, मिर्चनि जो ॿिज पोखनि था। मन ठहियल आहे, हेठों हे ॿिज आहे इहो साओ कयो अथनि। 3 ॿारियूं हाणे ॿिज थिए थो मिर्चनि जो। हिते हे सभु मन ठाहे छॾियूं, अञा कुझु रहियल बि अथनि ऐं हे ॿिज साओ कयो अथनि, अञा कोन थियो आहे। इहो 2-3 ॾींहंनि खां पोइ सावल थी वेंदो। सो असां बि मन ठाहिया आहिनि। फ़िलहालु असां वटि छत कोन्हे ऐं हे जेको हमरा ॿू टुकी आया आहिनि मथे काछे मां, सो हे असां वटि ॿू कोन्हे, छो जो असां वटि गाॾो नथो थिए। इन जे करे असां 2-3 ॾींहं लेट कयो आहे। बाक़ी हे हमरा जेको आहे सो लॻो पियो आहे पंहिंजे महिनत में। 3 ॿारी ठाहे छॾी, अञा लोड़े थो, अञा महिनत थो करे, अञा 10-15 ॿारियूं ठाहे थो। मीर लोड़ पियो लोड़, पंहिंजे नसीब ते लोड़ रखी मिर्चनि सां यारी, अहिड़ो यार कयो तो हाणे भली पई लोड़। मीर हे जो 3 ॿारियूं पोखी मिर्चनि जो ॿिज, इन मां घणा जरेब मिर्चनि जा कंदे? 12 जरेब थी वेंदा। 12 जरेब? छो भला थोरा थो करीं? छो बी का है यार रोज़ी बी कोने मला है पानी दिसी तो बेराज टुटो तो। हां तो के बाद टिकटॉक पानी त अची वेंदो न, पानी धाम धूम सां अची वेंदो, टेंशन के रोज़ी असां इहा ही आहे। दुआ कोन कंदो साईं, बाक़ी चई त पींखे में विझी लोॾियां तुंहिंजे लाइ। बस दुआ न कंदे टिकटॉक ना है, यूट्यूब लाइ व्लॉग आहे। यूट्यूब हां बस अल्लाह खुश कर दई भला। ॿुध ॾींहुं गरम थी वियो हाणे छॾीस, बस महिनत न कर। वरी शाम जो न शाम जो झोलो थींदो आहे, जाई बारिश थींदो शाम जो। अमीर ॿियो जेको गानो वायरल थियो आहे बदो बदी, उहो असांखे 2-3 लफ़्ज़ ॿुधा। इहो मूंखे नथो चए। ॿुधा थोरो ॿुधा। हाय हाय ओए होए बदो बदी। सो आय हाय इन जे करे थो जो उन्हारे जो गानो कढियो अथनि, उन जे करे उन जो दिलि सुस्त पियो थिए। हाय हाय दिलि खे हाय हाय ओए होए। सो इन जे करे मां चयो मीर खे ईंदो हूंदो गानो ऐं ॿुधो हूंदो मीर बि। मारे बाबे के ईंदो अथई। काॾे आहे उहो? काथे आहे उहो? हाणे ॻोठ में घर जाई ॿुधा। हाय हाय ओए होए बदो बदी हमरा लोड़े थो बदी कदी कदी। बाव तो बधाए। हां हाणे जेका तिया गंज तिया। हाय हाय ओए होए हाय हाय ओए होए बदो बदी। हे हमरा जेके वेठा न बदो बदी था कनि। अब बदो बदी था कयो? बदो बदी छा आहे? हाय हाय ओए होए आंखें लड़ी कदी कदी टिणनी आंखें लड़ी बदो बदी आंखें लड़ी कदी कदी मौका मिले कदी कदी आंखें लड़ी बदो बदी। यकतारो कोने तो वो भी वजाया आंखें लड़ी बदो बदी। बाकी चपड़ी आहे, चपड़ी खाबे हथ सां वजाए तो आंखें लड़ी कदी कदी मौका मिले। हे हमरा जेको वेठो आहे इहो मिर्चनि जो ॿिज थो करे। हे ॿारियूं जेको ॿारियुनि में वारी विझे थो, इनखे ठाहे थो, लेवल थो करे। वरी हे शाम जो पाणी छॾींदा, ॿिज साओ कंदा ऐं फ़िलहालु हे बदो बदी थो करे हिते। बदो बदी अब छा थो करीं? बदो बदी मिर्चनि सां बदो बदी थो करीं। सो दोस्तों, असां छोकरनि खां वापसि आयासीं ऐं वॾी गर्मी हुई, सो इन जे करे जल्दी वापसि आयासीं। सो दोस्तों, असांजो अॼु जो व्लॉग इहो अगरि तव्हांखे पसंदि आयो त पोइ मुंहिंजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। वरी पोइ नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।